अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मेहड़ खां मोहम्मद अली शेख जी ख़बर ॾींदा हलूं। व्याजी शराबीअ जे ज़ुल्म खां तंग अची ॻोठाणे जो नेशनल प्रेस क्लब मेहड़ में सख़्त एहतजाज, इंसाफ़ जी घुर। सुबुह ओज़ा रखे मूंखे दड़का थो पहुचे, मूंखे 3 लाख रुपया ॾे, न त हेॾे छिकींदुसि। ऐं वरी मूंखे खणायो वियो, कंबर खणायो, वरी अहिड़ा ज़मीन तूं क़ुर खणी वेंदासीं, उतां वरी छॾियऊं बाबा 3 लाख रुपया हिनखे ॾे, फलाण कर। मां चवां साईं मूं वटि कुझु बि कोन्हे, मां क़ुर शरीफ़ खणी थो हथ खणी थो ॻाल्हि कयां त मूं वटि हिन जो कुझु बि न आहे। हिन मूंखे तमामु तंग कयो आहे। शाम सुबुह बसि इहो दाॿो ॾेई वेठो आहे। सो साईं हाणे तूं मूंखे ॾे, जा ठहिराइण लाइ तोखे मूं ॾिना, मूंखे ॾे। मां छा जा सॼो ॾींहुं जुआरी माण्हू मूंखे फासाए थी वॾो ब्लैक मेन थो करे, हाणे मूंखे तंग थो करे। मां हितां जे करे तव्हां वटि आयो आहियां, चयो त क़ुर शरीफ़ खणी अचां। हिन मूंखे तंग कयो आहे ॾाढो, कोशिशि करे जान छॾायो। हिन ज़ालिम मूंखे तंग कयो आहे ॾाढो। सो साईं तफ़सील मूजिब मेहड़ भरिसां ॻोठ बालो भंड जो रहवासी पोहरियत जान मोहम्मद ख़ासकेली नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुची दाहींदे चयो त शराब खपाईंदड़ ऐं व्याजी राजा ख़ासकेली मूं मथां 3 लखनि जो कूड़ो इल्ज़ाम हणी मूंखे ब्लैकमेल करे रहियो आहे ऐं मूंखे बाअसर जी मदद सां कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते बेगुनाह खणाए गिरफ़्तार कराए थो। राति जे वक़्त में मूं ते तशद्दुद करे ज़ुल्म कयो आहे। हुन वधीक चयो त मां हिकु ग़रीब मिसकीन ऐं पोहरियत आहियां। राजा ख़ासकेली सरेआम शराब खपाईंदड़ ऐं चोर आहे, जंहिं मां मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे ख़तरो आहे। मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार राजा ख़ासकेली संदसि टोलो हूंदो। मां IG सिंध, DIG लाड़काणो, SSP हैदराबाद, SSP दादू ऐं कंबर खां मुतालबो कयां थो त ख़ुदा जे वास्ते मूं मिसकीन जो नोटिस वठी हिन शराबीअ मां मुंहिंजी जान छॾाई वञे। मूंखे इंसाफ़ न मिलियो त मां पंहिंजो पाण खे अदालत अॻियां बाहि ॾेई साड़े छॾींदुसि।